ڪراچي जे क़दीमी मंदर झूलेल सिंध हुकूमत खां विसरी वियो। क़दीमी मंदर में हिंदुनि जी रूहानी मुर्शिद झूलेलाल जी ख़ूबसूरत मूर्ति रखियल ऐं उन सां गॾोगॾु हिंदुनि जे मुख़्तलिफ़ पीरनि जूं बि मूर्तियूं रखियल हुयूं। मंदर में ईंदड़ कराची जे मुख़्तलिफ़ शहरनि पारां मंदर में सहूलतूं ऐं सोढ़ो हुजण करे परेशानी में मुब्तला, जॾहिं त मंदर जे साम्हूं को अंगण न हुजण करे संदसि त्योहारनि दौरान वधीक मुश्किलातूं पेश अचनि थियूं। झूलेलाल मंदर जे पुजारी महाराज विजय कुमार ॿुधायो त मंदर झूलेलाल जो ही मंदर क़दीमी आहे। हिते कराची शहर मां परे परे खां शहरी पंहिंजे मन जूं मुरादूं खणी ईंदा आहिनि, जेका पूरी थियण बाद हिन मंदर में प्रसाद विराई वेंदी आहे। महाराज विजय कुमार वधीक सोच टीवी खे ॿुधायो त मंदर नंढो ऐं सोढ़ो हुअण करे परेशानी आहे। जेकॾहिं हिते मंदर खे मुंतख़ब थियल अक़लियती नुमाइंदा ऐं सिंध सरकार थोरो ताउन करे त मंदर खे जगह मिली सघे ऐं हर ईंदड़ शहरी खे सुकून मिली सघे। बाग़ी सागर पवार, सोच टीवी, कराची।